वलीद बा पीण लाइ हिते भी कुछ ना है। अञा केतिरो परे आ? तू घबराए ना यार। मूं 10 साल इस्माइल सां गॾु कमु कयो, शायद इन खां बि वधीक, ख़बर न आहे। ख़ैर यकीनन ये जगह उन जी आहे, पर हिते पहुचण तमामु मुश्किल आहे, ख़ासि करे उन माण्हू लाइ जेको हिन जगह खां वाक़िफ़ न आहे। पर मां हितां खां चप्पो चप्पो वाक़िफ़ आहियां। इस्माइल हिननि जगहनि ते पंहिंजनि दोस्तनि सां रातनि जो रातियूं रंग रलियूं मल्हाईंदो आहे, पर अहिड़नि मौक़नि ते हिन जगह ते ख़ासि पहिरो हूंदो आहे। हिते को पखी बि पर नथो मारे सघे। वलीद बा त असां हाणे पहुचंदासीं कीअं उते? हिकु रस्तो आहे। उहो कहिड़ो? साम्हूं तमामु घाटा वण आहिनि, असां उते लिकी वेंदासीं। उते इस्माइल जे माण्हुनि मां कंहिंजी बि नज़र असांखे आसानी सां ॾिसी नथी सघे। ज़बरदस्त, माना कमु थी वेंदो न? न यार, एतिरो आसान न आहे। छो? कैमरा किथे आहे? वलीद भा मूं वटि HD क्वालिटी वारो मोबाइल आहे, फिक्र ई न कयो। यार वो जगह थोड़ी परे आहे, इस्माइल जी शक्ल सही नज़र न ईंदी, उन जे लाइ असांखे सुठे कैमरा जी ज़रूरत आहे। वलीद भा मां फिक्र ई न कयो, मूं वटि हाई रेज़ोल्यूशन वारो कैमरो आहे, भलो रिज़ल्ट मिलंदो। ही कमु असांखे होशियारी ऐं ख़ामोशी सां करणो पवंदो। थी वेंदो। त पोइ इंतज़ारु छा जो आहे? अचतानो। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।